नाज़रीन असां ख़बर शेयर कंदा हलूं। मोरू मां रिपोर्ट करे रहियो आहे रिज़वान अली जमाणी। GDA अॻवान NPP सिंध जे सदर साबिक़ सूबाई वज़ीर रईस मसरूर अहमद ख़ान जतोई मोरू कोर्ट पहुची वियो। पुलिस जे आयु जे रवैयनि बदसलूकी ख़िलाफ़ एडिशनल सेशन जज जी अदालत में पटिशन दाख़िल कराए छॾी। उन मौक़े ते रईस मसरूर अहमद ख़ान जतोई साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां मथां PP वारा ॾमिरियल आहिनि ऐं आए ॾींहुं जतोई भाइरनि हमदर्दनि ते कूड़नि केसनि में फासाए झुकाइणु चाहिनि था, मगर जतोई ख़ानदान अकेल अॻु में झुकियो आहे, न वरी हाणे झुकंदो ऐं असां मुअज़्ज़ज़ अदालतुनि ते यकीन रखूं था ऐं जेकॾहिं असां सां इंसाफ़ न थींदो त पोइ असां मजबूरन PP जहिड़नि ज़ुल्मनि ख़िलाफ़ GDA ऐं NPP जे प्लेटफॉर्म तां एहतजाज जी तहरीक कराईंदासीं, जंहिंजी ज़िम्मेवारी असां मथां कूड़ा केस दाख़िल करण वारनि ते आइद थींदी, छाकाणि त मुंहिंजे भाउ रईस गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई खे जान जो ख़तरो आहे ऐं जंहिं असां जतोई भाइर अदालतुनि ॾांहुं पेशी लाइ वेंदा आहियूं त निकाहपोश हथियारबंद असांजो पीछो कंदा आहिनि ऐं केॾी महिल बि असां मथां कातिलाणा हमला थी सघनि था, जंहिंजी ज़िम्मेवारी असां मथां कूड़ा केस दाख़िल कराईंदड़नि ऐं पुलिस मथां आइद थींदी। हिन वधीक चयो त हिन जमहूरियत खां मार्शल लॉ बहितर आहे, तंहिं करे मुल्क में सदारती निज़ाम या मार्शल लॉ लागू करे ग़रीब आवाम खे जीअण जो हक़ ॾिनो वञे। उन मौक़े ते एडवोकेट गुलज़ार अली आलिमाणी ऐं ॿिया केतिरा ई साणस गॾु हुआ। बाद में मोरू बारे में वकीलनि सां केसनि बाबति ॻाल्हि ॿोल्हि करण खां पोइ नवां जतोई रवानो थी वियो।